Assalamualaikum friends, I'm Zara. Assalamualaikum friends, I'm Kulsoom. तो अॼु असां हाज़िर आहियूं हिकु न्यू वीडियो सां गॾु जेका इलाही मज़ेदार थियण वारी आहे. मज़ेदार त हर दफ़े हूंदी आहे पर अॼु असां रिएक्शन करण वारा आहियूं सिंधी वीडियो ते. त सिंधी जहिड़ी वीडियो असां खई आहे उनजे चैनल जो नालो आहे सोहराब सूमरो, जेको इलाही ज़्यादा फेमस आहे. ऐं उनजे बारे में असांखे चवण जी का ज़रूरत कोन्हे छो जो उनखे सभई सुञाणीनि था. छो जो अॼु असां थोरा ईअं लॻा पिया आहियूं असां निंड करे उथिया आहियूं न छो जो असां अॼु जुमे जो ॾींहुं हो बार छो त असां मतिलबु सुबुह जे टाइम वीडियो कोन ठाहे सघियासीं त सोचियोसीं थोरो देरि सां ठाहींदासीं. हाणे वरी असांखे एॾो आलस चढ़ी वियो त असां निंड इलाही करे वरिती आहे. हाणे असांखां ॻाल्हायो कोन थो थिए छो जो चांहि असांखे अञा ताईं मिली कोन्हे. सो वीडियो पहिरीं ठाहींदासीं हुन खां पोइ पीअंदासीं चांहि. तो चलो इन सां गॾु हाणे वीडियो स्टार्ट था कयूं. ज़्यादा टाइम तव्हांजो ख़राबु कोन था कयूं. असां सां करे वेधिनियूं छोकिरे खे कुटियो अथई वठी करे. न बाबे जी इज़त न हया न गैरत. अहिड़नि पुछड़नि बाहिजान में कीअं फाथासीं. ॾिस त दर ते केरु आहे. इहो आवाज़ु तव्हांखे ख़बर आहे कंहिंजो हूंदो. वरी हीअ कारी भला कीअं मुंहुं पई सुबुह मर्दान सां. छा हिनखे नओं मुंहुं हणायो मुंहुं कोन हणायो त जहिड़ो करे वियो आहे धक हया अथई मुंहिंजे भाउ खे बाबे खे हेॾे पेस ते. मां हिननि खे छॾींदसि टंगाईंदीमांनि. छोकिरे खे धक वसायो. हा वीचारे कुटे छॾियो हिते ॾिस. मां दरवेश कम सां हिकिड़े सां कहिड़े कम सां आहे. भरी तोखे ख़बर ई न आहे न कहिड़ी छो छा थियो आहे. वरी केरु मरी वियो छा थियो आहे. वसाए जो घर ऐं मुंहिंजो घर सफ़ा भित सां गॾु आहे. हा उहो त आहे मूंखे ख़बर आहे. पुट सां मिलियल आहे. हा मां उन ॾींहुं जेको आहे सो वञा पियो रस्ते में होटल जे साम्हूं गुज़रियमि ओताक रेस्टोरेंट जे साम्हूं. छा ॾिसां डिफेंस जी हिकिड़ी ठाऊ छोकिरी हुजे उनखे वेठो मानी पियो कराए. डिफेंस जी छोकिरीअ खे त तारा कढी छॾियांसि मां ॿई. न सिर्फ़ु मानी चांहि बि पीआरेसि पियो. चांहि बि पीआरियसि. बिल बि पाण भरे. मां चवां त हिन जो मथो ख़राबु छाते थियो आहे. छो छितो थियो आहे. हा मां हिनखे न छॾींदसि हिनखे टंगाईंदसि. ॿधाईंदीमांसि न छॾींदीमांसि. चङो थिए थो ॿुधायो मां. ॿुध भागन भरी मां बि तव्हांजे ॻोठ जो आहियां. नंढा थी वॾा थिया मूंखे त ख़बर आहे न छो भला. मुंहिंजो नालो न अचे. तुंहिंजो नालो त न ईंदो. मूंखे तूं इहो त ॿुधाए त इहा कहिड़ी आहे सुहिणी. मूंखां वधीक सुहिणी का हिननि जे वेड़े में ई कान्हे. खानदान में न अथनि. वरी इहा चपरी नास्ती ईअं सम्झ त तूं जेकॾहिं कतरीना कैफ आहे त हूअ सफ़ा पूजा भट्ट हुई. मां कतरीना त आहियां. पूजा भट्ट खे केरु ॾिसंदो. इहे खुथल ॼुंडा हुनजा केरु त पूजा खे पुछे. पर मां छॾींदीमांसि. चवां थी न छॾींदीमांसि. मां हिनखे अहिड़ी कंदीमांसि. मां हिनखे न छॾींदीमांसि. मां हिन महिल अंधी थी वई आहियां. मूंखे बाबो बि नज़र नथो अचे. मूंखे आस्ते इहे रड़ियूं हली उन वसाए खे कुट हली. न छॾींदीमांसि. हलो मां न छॾींदीमांसि. तूं भले न हल. मूंखे कुझु नज़र नथो अचे. ओ वसाया तुंहिंजी का पाण पटिजाए. मां तोखे न छॾींदसि. पर पैया उहो माई त चए पीउ सां अनकरी बि शादी करण वारी. शादी ॾिसां त कीअं थो करे. शादी जे शादी कंदो त भागन भरी मुंहिंजो नालो आहे. हा तोसां बि त तूं प्यार जो परणो कयो आहे न. बसि इहो ई त मोकारो मलियोसीं हिनजो असां जो हिनखे इज़त ॾिनीसींसि. दांगी मलीसींसि. बहरहाल हाणे मुंहिंजी भित सां गॾु आहे. ईअं न त वरी तव्हां विढ़ो थां वरी मुंहिंजे घर उछलायो. बसि ख़ुदा तुंहिंजी बि भित कहिड़ी तो असांजी जान छुटंदी. बाहिजाए तो जापो ॾिनो तूं हल. वरी को ॾिसे न मूंखे उन्हनि में ॾेर ॿेर मुंहिंजो नालो न अचे. तुंहिंजो नालो कोन ईंदो. चए मूंखे कामन ॿुधायो आहे. हा कावन त ॿुधायो न. आहे त तूं बि कारो काओ बाहि ॾेई साड़िया. मां थी चवां मुंहिंजी जान छॾ तो जापो पहुचाए न. तुंहिंजो कमु इहो. हा घणी खून रेज़ी न थिए. अबा तूं त शहज़ादीअ खां बि चढ़ी हले. मां त चवां थी आहे त मुंहिंजे ॻोठ जो पाड़ो हिकिड़ो हुयो ऐं भित सां हाणे वरी गॾु आहे. इन में अड़िजी वियासीं. हाणे वसाए खे थोरो सम्झायो. ईअं न करे ॿी शादी करे तो हरू भरू. छो शादी कंदो. मां मरी वई आहियां छा. तूं छा कंदीअसि वञी. मां अहिड़ो थी तओ भॼंदीमांसि. छॾींदीमांसि छा. तुंहिंजो नालो न ईंदो. हा ठीकु आहे मां हलां थो. हा हल तूं. अच्छा पारत अथव. हा बाबा मां वञाए थी.
मां वञा थी न छॾींदीमांसि हिनखे हा न छॾींदीमांसि जी त तव्हां अॼु जी वीडियो ॾिठी इलाही मज़ेदार फनी हुई उम्मीद आहे तव्हांखे ॾाढी पसंदि आई हूंदी त असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं कमेंट करे असांखे ॿुधाईंदा तव्हांखे कीअं लॻी असांजी वीडियो इन सां गॾु असां तव्हां खां वठंदासीं इजाज़त पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो रखंदा ख़्यालु असांखे रखंदा दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़ बाय बाय